असां मुसलमाननि वटि दुनिया जे कम जी अहमियत आहे पर नमाज जी अहमियत न आहे। उन कुराड़े चयो साईं तव्हां मुंहिंजा आरज़ी मालिक आहियो, मुंहिंजो हक़ीक़ी मालिक जंहिं पाणीअ जे गलीज़ कतरे मां मूंखे सोनो इंसान ठाहियो आहे, उन रब जे तरफ़ां मूंखे सॾु आहे, मां हर हाल में वेंदुसि। राज़ी थियो या नाराज़? साहब चयो ठीकु आहे, भला नथो मुड़ी त वञ, जल्दी नमाज़ पढ़ी वापसि मोटी आ, मां दर ते वेहो थियो। वो कुराड़ो मुलाज़िम मस्जिद में आयो, वज़ू कयईं, बरकातूं तहियतुल मस्जिद पढ़ियईं, फर्ज़ सुन्नत नफ़िल सब जमायती मुक़्तदी ॿाहिरि निकिरी विया, पर हुन कुराड़े खे निमाज़ में एॾो मज़ो अची वियो जो हिकिड़ो नफ़िल पढ़ी बसि करे वरी ॿिए नफ़िल। असां मुसलमाननि निमाज़ जो मज़ो चखियो ई कोन्हे। साहबा फरमाइनि था साईं जन सफ़र ते वेंदा पोइ थकावट थींदी, इंसानी फितरत आहे, जीअं असांखे थक थिए थो। पोइ नबी साईं फरमाईंदा अरहना या बिलाल, बिलाल आज़ान त ॾे त निमाज़ पढ़ी यार, थकल आहे। नबी साईं पंहिंजूं थकावटूं, पंहिंजूं परेशानियूं, पंहिंजा मसला हल कनि था निमाज़ सां। ऐं असां मुसलमाननि जो निमाज़ ॾे तवजो न आहे। मुसलमान भली करोड़पति बणिजी वञे, कारखाननि फैक्ट्रियुनि जो मालिक बणिजी वञे, पराडो गाॾियुनि ते घुमे, निमाज़ न पढ़ंदो सुकून जी ज़िंदगी न गुज़रंदुसि। इहा असांजी चैलेंज आहे, इहा असांजी चैलेंज आहे। सुकून वारी ज़िंदगी गुज़ारणु चाहियो था त बाबा निमाज़ पढ़ो। अस्सलातु क़ुर्रतु ऐनि, नबी से फरमा निमाज मां मोहम्मद जी अखियुनि जो ठार। अस्सलातु मेराजुल मोमिनीन, निमाज मोमिन जो मेराज। मेराज माना दीदार। नबी से के रब दीदार करायो सतन आसमाननि खां मथे अर्श ते। पोइ साईं जन जॾहिं वापसि थिया, रब फरमायो मुंहिंजा महबूब हाणे असां मेराज खे आसान था बनायूं, हाणे मेराज जो अॾो हेठि था लाहियूं। जंहिं बि तुंहिंजे उम्मती जे ॻोठ शहर महले जी मस्जिद नंढी वॾी कची पकी, इहा मां रब जे मेराज जो अॾो। जेको तुंहिंजो उम्मती 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो, उनखे 5 दफ़ा जन्नत में मां रब जो दीदार थी। सो बाबा रब जो दीदार चाहियो था त निमाज़ पढ़ो। निमाज़ अथव रब जे दीदार जे लाइ ट्रेनिंग। छो त हिननि अखियुनि सां रब खे कोई ॾिसी न सघे। ला तुदरिकुल अब्सार, हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिसी न सघियो त असां कीअं ॾिसी सघंदासीं? असांजे साईंअ खे रब पंहिंजो दीदार करायो, सो बि मथे घुराईं। वो जहान ही अलॻि हो। 14 सालनि जी त राति सॼी दुनिया जाम थी वई। सिज जिथे बीठो हुते बीहजी, सितारा जिथे हुयासीं हुते बीहजी। दरवाज़े जो कड़ो बि लुॾे पियो, मानो हुते बीहजी। 14 सालनि जी राति, हर शइ जाम थी वई। नबी से वापस मोटी आया तो दरवाजे जो कड़ो भी लुॾे। रब खे ॾिसबो दिल जी अखियुनि सां। अंताबुदल्लाह का अन्नक तरा, नबी से फरमा अल्लाह जी इबादत ईअं कयो जो रब खे ॾिसो था। फ़इल्लम तकुन तराउ फ़इन्नहु यराक, जेकॾहिं इहो मक़ाम तव्हांखे नसीब न आहे त एतिरो यकीन कयो त रब असांखे ॾिसे थो। निमाज़ में बीहो त यकीन कयो त रब असांखे ॾिसे।
हाणे जेको 5 वक्त नमाज पढ़ंदो ऐं दिल जे तवज्जो सां रब ॾे मुतवज्जे थींदो पोइ इन नमाज जी बरकत जे करे हिननि अखियुनि में रब एॾी ताक़त रखंदो जो नबी से फरमायो जन्नत में नमाज़ी रब खे ईअं पियो ॾिसंदो जीअं चोॾीअ जे चंड खे। अल्लाह जो दीदार चाहियो था त नमाज पढ़ो ऐं रब जे दीदार में केॾो मज़ो हूंदो। असां हुस्न ते मरूं था, हुस्न ते माण्हू चरिया थी विया, ख़ुदकुशी कयूं, ज़हर पीतऊं, वाहन में वञी टप ॾिनो त जंहिं रब हुस्न खे पैदा कयो आहे उहो रब पाण केॾो हसीन। नबी से फरमा हिकु दफ़ो रब जी ज़ियारत थींदी त 40 साल उमिरि वधी। सिंधीअ में चवंदा न ख़ुशीअ जहिड़ी खुराक न आहे। माना अलाह जे दीदार में एॾी त ख़ुशी थींदी जो 40 साल उमिरि वधी। उमिरि वधंदी त हुस्न बि वधंदो, उमिरि वधंदी त ताक़त बि वधंदी, उमिरि वधंदी त जवानी बि वधंदी। दुनिया में जवान कुराड़ो थिए पर जन्नत में जवान जीअं पोइ थींदो। दुनिया में जॻहियूं पुराणियूं थियनि, रंग फिटी वञनि, ॾार पइजी वञनि, साल खां पोइ मरमत जी ज़रूरत, पर जन्नत में जॻहियूं जीअं पोइ तीअं नयूं थींदियूं पाण ई, रंग बि उन्हनि जा चिटा थींदा। जन्नत में वाद ऐं जहन्नम में भी वाद थिए। जेको नमाज न पढ़ंदो उनजो हिकु हिकु ॾंदु ऐं ॾाठ ओद जबल जो 6 किलोमीटर कुल्ला वधी, 3 किलोमीटर ज़ुबान वधी। तल्फा वजूहहुम नार वहुम फीहा कालिहून। कुरान तो फरमा जॾहिं उन्हनि जे मुंहनि ते बाहि चढ़ी वेंदी त एॾा बदशिकिल थी वेंदा जो मथियो चप वॾो थी वञी क्यारीअ सां, हेठियों चप वॾो थी वञी दुन सां। चवंदा या अल्लाह हेॾो असां सां ज़ुल्म छो थियो आहे? फरमाईंदो मां ज़ुल्म न कयो, तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो। मां त तव्हांजी हिदायत जे लाइ क़ुर मोकिलियो, आलिमनि तव्हांखे सम्झायो त नमाज़ पढ़ो। 5 दफ़ा सॾु पियो थिए हैया अला सलाह, अचो नमाज़ ते। तव्हां एॾा वॾा माण्हू थी वियो जो कुर्सीअ तां उथी न पिया सघो, खट तो लही न पिया सघो, मस्जिद ताईं पंधु तव्हां खां न पियो थिए। एॾा वॾा माण्हू थी वियो जो मस्जिद जे गेट में तव्हां लंघी न पिया सघो, टाकीअ ते वुज़ूअ जे लाइ वेही न पिया सघो, मस्जिद जी सिफ़ में बीही न पिया सघो। एॾा वॾा माण्हू थी ज़ुक इन्नका अंतल अज़ीज़ुल करीम। हाणे चङी तरह थियो मोतबर, तव्हां दुनिया में मोतबर हो, हाणे तव्हांखे असां मोतबर था कयूं। तव्हांजो ॾंदो ऐं ॾाठ ओद जबल जेतिरा, 6 किलोमीटर तव्हांजा कुल्ला था वधायो। सो बाबा वॾा माण्हू थियणु चाहियो था त पोइ बेनमाज़ी थियो। जेकर चाहियो था त असां वॾा माण्हू थियूं, बसि बेनमाज़ी थियो, पाण ई वॾा माण्हू थी वेंदा। रब क़यामत जे ॾींहुं ईअं वॾो कंदो। सॼो वाइदो कयो त नमाज़ पढ़ंदासीं। को वक़्तु अहिड़ो हुयो जो हज़रत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह आखिरी वक्त में वसीयत तो करे तमाम मरी वञा त मुझे जनाजे जी नमाज वो शख्स पढ़ाए जंहिंमें 4 शर्त लॻनि। पहिरियों शर्त इहा त मुझे जनाजे जी नमाज वो शख्स पढ़ाए जंहिंखां पंहिंजे पूरी जिंदगी में
आकिल बाले थियण खां वठी कॾहिं बि फर्ज़ निमाज़ जमात खां क़ज़ा न थी हुजे। एॾो मुतक़ी अॼु जमात सां मौलवियुनि खां बि हली वई, केतिरियूं निमाज़ूं मुसलमाननि खां क़ज़ा थी वयूं, परवाह ई न आहे। आला कुरान मजीद में अल्लाह से फरमायो फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून। कुरान तो फरमा वैला तबाही बर्बादिया उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके नमाज़ में सुस्ती था कनि। टाइम जो नमाज नथा पढ़नि उन्हनि जे लाइ बि वैला, जेके नथा पढ़नि उन्हनि जो छा असर थींदो। हदीस में चेतो हजरत अली से फरमायो हिकड़ी नमाज गुसाइण जी करे 80,000 साल जहन्नम में सजा मिलंदस। हुकुम जी माना 80,000। हिकड़ी नमाज वही हल बाबा 80,000 साल जहन्नम में। जेको रोजानो 5 नमाजूं कज़ा थो करे उनजी रोजानो 4.5 लख साल जहन्नम जी सजा वधे थी। जेको रोजानो 5 वक्त नमाज जी पाबंदी करे थो उनजी रोजानो 4.5 लख साल जहन्नम जी सजा कटिजे थी। जंहिंजी मर्ज़ी आहे पंहिंजी सजा वधराए या कटराए, इख्तियार थी। ज़ोर जी मेहंदी कान दवा बाबा। फरिश्तनि जी इबादत गैर इख्तियारिया, इंसाननि जी इबादत इख्तियारिया। फरिश्तनि खे कोई इख्तियार न आहे। कुरान तो फरमा युसब्बिहून अल-लैल वन-नहार ला यफ्तुरून। फरिश्ता रात ॾींहुं अल्लाह जी इबादत था कनि। जेके क़याम में त क़यामत ताईं क़याम में, जेके रुकू में त क़यामत ताईं रुकू में, जेके सजदे में त क़यामत ताईं सजदे में, जेके हमदई तस्बीह में त क़यामत ताईं हमदई तस्बीह में ला यफ्तुरून। कुरान तो फरमा थकजनी न था। जॾहिं क़यामत क़ाइम थींदी ते फरिश्ता पंहिंजी इबादत मां उथी करे चवंदा मा अबदनाक हक़ इबादतिक। या अल्लाह असां तुंहिंजी उहा इबादत कोन करे सघियासीं जेतिरो तुंहिंजी इबादत जो हक़ हो। जीअं असां साहु खणूं था, असांखे थक थिए थो। बीठा आहियूं तॾहिं बि साहु पिया था खणूं, वेठा आहियूं तॾहिं बि साहु पिया था खणूं। हलूं था, मानी था खाऊं, कचहरी था कयूं, सुम्हूं था, साहु पियो थो हले। अञा साहु बंदि थींदो त तकलीफ़ थींदी। फरिश्तनि जी इबादत ईअं था। पर असां मुसलमाननि खे, इंसाननि खे रब इख्तियार ॾिनो आहे। ही हिदायत जो रस्तो अथव, ही ज़लालत जो रस्तो अथव, ही ईमान जो रस्तो अथव, ही शिरक जो रस्तो अथव, ही इस्लाम जो रस्तो अथव, ही कुफ्र जो रस्तो अथव, ही हक़ जो रस्तो अथव, ही बातिल जो रस्तो अथव, ही जन्नत जो रस्तो अथव, ही जहन्नम जो रस्तो अथव, ही हलाल अथव, ही हराम अथव। हाणे पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजी इख्तियार सां जेको रस्तो वठो, ज़ोर जी मेहंदी कान अथव। सॼो ॾींहुं मस्जिद में नफ़िल पढ़ो, तव्हांजी मर्ज़ी आहे। सॼो ॾींहुं होटल ते ड्रामा फिल्मूं ॾिसो, तव्हांजी मर्ज़ी आहे।
रात ॾींहुं घर में कुरान मजीद ॿुधो तव्हांजी मर्ज़ी आ। रात ॾींहुं घर में मौसीकी राग ॿुधो तव्हांजी मर्ज़ी आ। हलाल खाओ तव्हांजी मर्ज़ी आ, हराम खाओ तव्हांजी मर्ज़ी आ। हाली तव्हां सां हिसाब कोन थींदा। बाक़ी जॾहिं तव्हांजूं अखियूं बंदि थींदियूं अकेलो तव्हांखे कब्र में सुम्हारे ईंदा, मगर मिट्टीअ जा मथूं विझी ईंदा। रब फरमायो पोइ तव्हां सां हिसाब थींदा। मतां ईअं सम्झो त आज़ान ईंदी त रब फ़रिश्तनि खे दांगी ॾींदो त मलियोसि हिन जे मुंहं ते वठी अचोसि मस्जिद में। ईअं कोन थींदो। मतां ईअं सम्झो त व्याजु खाईंदासीं त रब फ़रिश्तनि खे तौ ॾींदो त मलियोसि मुंहं ते। ईअं कोन थींदो। अञा निमाज़ पढ़ंदव त अञा गुरबत वधंदव। मतां ईअं सम्झो त निमाज़ पढ़ी ॿाहिरि निकिरंदासीं त 5000 जी दस्ती मिलंदी। अञा रब जे वेझो थींदो त तकलीफ़ूं वधंदियूं, आज़माइशूं वधंदियूं, इम्तिहान वधंदा। बाक़ी जंहिं महिल इहो मरंदो कब्र में पहुचंदो त उते फ़रिश्तनि खे चवंदो ज़रूरी अन उसल्ली, मूंखे छॾियो त मां निमाज़ पढ़ां। कब्र में पहुचंदो त कुरान अची आॾो बीहंदुसि। ही चवंदुसि मनल त तूं केरु आहीं? कुरान चवंदुसि अन सदीक़ुक, मां चवंदो दोस्त आहियां। यार मां त तोखे कोन थो सुञाणां। कुरान चवंदुसि हाओ तुंहिंजो ॾोह कोन्हे को, दुनिया में मुंहिंजी सूरत बि, हाणे मुंहिंजी सूरत बि आ। मां उहो कुरान आ जंहिंखे तूं पढ़ंदे, जंहिंखे तूं ॿुधंदे तो दुनिया में मुझो साथ ॾिनो, हाणे कब्रत में क़यामत ताईं मां कुरान तुंहिंजो साथी हाँ। हदीस में चए थो वरी कुरान कब्र मां ॿाहिरि थो निकिरे, 7 आसमाननि खे चीरे करे वञी अल्लाह जे अर्श खे चंबड़ी थो पवे। अर्रमज़ान वल कुरान यशफान लिल अब्द, उते रब जे अर्श खे चंबड़ी थो पवे। या अल्लाह मुझो हिकिड़ो दोस्त आयो आ, न रली न विहानो न गादेलो न पखो न एसी न दरी न दरवाजो। या अल्लाह मुझे दोस्त जी लाइ बिस्तरो खपे, मुझे दोस्त जी लाइ बंगलो खपे। अल्लाह ताला कुरान मजीद जी सिफारिश कबूल थो करे, जन्नत जो बिस्तरो भी खणी थो अचे। अल्लाह अकबर, जन्नत जे बंगले जी चाबी भी खणी थो अचे। बंगले जो दरवाजो खोले बिस्तरो विछाए इन यार खे तो चे नुम नुम का नौबत हरूस। ओ मुंहिंजा दोस्त हाणे निंड कर, जीअं शादीअ जी पहिरीं रात घोट सुकून में हूंदो आहे, हाणे क़यामत ताईं तूं सुकून ऐं आराम में। तंहिंजे करे त नबी से फरमाई नमल कब्र रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह, कब्र जन्नत जे बागनि में हिकिड़ो बाग अथव। चांदे साहब तॾहिं त चयो जॾहिं ईंदा मलक पुछाणे वारा, पीर ख़ातिर घाणे वारा, या के सेज विहाणे वारा, ठरगो आ या सड़गो आ, नेठ त हिक ॾींहुं मरणो आ, ही दर धूड़ में धर। इंशाअल्लाह ईमान ऐं अक़ीदो सही हूंदो, कुरान सां ताल्लुक़ हूंदो, निमाज़ जी पाबंदी कईसी त कब्र में खुदा जी ज़ात जो कसम फरिश्ता जन्नत जूं सेजूं खणी था अचनि। जीअं घोटनि जे लाइ असां भलियूं रलियूं ठहिराईंदा आहियूं, भलियूं सेजूं अम्मा घोट जे लाइ ठहिराईंदी आ, इएं जन्नत मां फरिश्ता घोटनि वारियूं सेजूं खणी अचे हिन जे कब्र में था विछाए।
ज़ाहिर में तो मिट्टी जो ढेरा, ज़ाहिर में तो तव्हां डिजो था त भेणा अंदर पासो भी कोन उथलाए सघंदासीं, पर इन जी नज़र खुटी वेंदी, क़ब्र कान खुटंदसि, जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बणिजी वेंदसि। तो बाबा हिते अथव इख्तियार, पंहिंजे मर्ज़ी सां जेको रस्तो वठो। नबी से फरमायो अद्दुनिया सिजनुल मोमिन, दुनिया मोमिन जी लाइ जेल खानो आहे। इन जा मतलब हिकिड़ो अद्दुनिया सिजनुल मोमिन, दुनिया मोमिन जी लाइ जेल खानो आहे। जेली जॾहिं जेल में हूंदो आहे त जेल जे अंदर उनखे पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न हूंदी आहे, जेल वारनि जे मर्ज़ी ते हलंदो आहे। नबी से फरमायो अद्दुनिया सिजनुल मोमिन, दुनिया भी मोमिन जी लाइ जेल खानो आहे। मोमिन खे भी दुनिया जी जान में पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न आहे, मर्ज़ी अल्लाह जी हलंदी, मर्ज़ी अल्लाह जे रसूल जी हलंदी। कुरान भी ये तो चे वमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरा। 22 सिपारो सूरत आज़ाब तो पढ़ा। रब फरमायो जॾहिं अल्लाह जे रसूल जो फैसलो अची वञे त मुसलमान मर्द हुजे औरत हुजे, उनखे पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न आहे, मर्ज़ी अल्लाह जी हलंदी, मर्ज़ी अल्लाह जे रसूल जी हलंदी। इन्नमा कान कौलल मोमिनीन इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम अन यक़ूलू समिअना व अतअना। आड़ो सिपारो सूरत नूर। रब फरमायो मुसलमान जो शान ही आ त जॾहिं अल्लाह जे रसूल जो फैसलो अची वञे त मुसलमान इएं कोन चवंदो आहे त बाबे सां मशवरो कयां, अम्मा सां मशवरो कयां, भाइरनि सां मशवरो कयां, ज़ाल सां मशवरो कयां। न इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम अन यक़ूलू समिअना व अतअना। जॾहिं अल्लाह जे रसूल जो फैसलो अची वेंदो आहे त मुसलमान उते जो उते नारो हणंदो आहे समिअना व अतअना। या अल्लाह ॿुधोसीं ऐं मञोसीं, ॿुधोसीं ऐं अल्लाह से फरमाया कि मुसलात नमाज कायम कयो। मुसलमान तो चे त बाबे सां मशवरो कयां, अम्मा सां मशवरो कयां। अल्लाह जो नबी तो चवे त कुसु शवारिब वफ़ुल्लुहा, मुछू कटायो डाली छॾे जो। खालिफुल यहूद वल नसारा, यहूद जी मुखालिफत कयो, नसारन जी मुखालिफत कयो। मुसलमान तो चवे त ज़ाल सां मशवरो कयां, संगत सां मशवरो कयां। इते मशवरो कबो छा? जमीन जो तोखे सौदो करणो आहे, पोइ भली बाबे सां मशवरो कर, पोइ भली अम्मा सां मशवरो कर। भिड़िया में प्लाट तो वठी, पोइ भली ज़ाल सां मशवरो कर। न्याणी तोखे उथारणी आहे, पोइ भली भाइरनि सां मशवरो कर त मां फलाणी जाइ ते न्याणीअ खे परणायां थो। पर जॾहिं अल्लाह जे रसूल जो फैसलो अची वञे तो ते मशवरो न कबो आहे। अन यक़ूलू समिअना व अतअना, उते नारो हणबो आहे या अल्लाह ॿुधोसीं ऐं मञोसीं। मौलाना अब्दुल्ला चांडो रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो, मुसलमान के अल्लाह जे रसूल जे आॾो लाश थियणो आहे।
जे लाश तख्ते ते बेवस पियो हूंदो आहे तव्हांजी मर्ज़ी आहे हेॾे उछलायोसि तव्हांजी मर्ज़ी आहे हेॾे उछलायोसि तव्हांजी मर्ज़ी आहे गुस्ल कराए कफन ॾेई जनाज़ो पढ़ी मुसलमाननि वांगुरु कब्रिस्तान में दफ़न कयोसि तव्हांजी मर्ज़ी आहे लाश खे सिंगारे काठिन जे विच में विहारे गासरे टोहारे तीली ॾेई साड़े छाड़ बनाए वञी वाह में उछलायोसि लाश बेवस हूंदो आहे इहे मुसलमान खे अल्लाह ई अल्लाह जे रसूल जे आॾो लाश थियणो आहे पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न आहे अल्लाह ई अल्लाह जो रसूल जहिड़ी असांखे उछलाइनि पुथराइनि उन्हनि जी मर्ज़ी आहे अज हर गाल में मुसलमान पंहिंजी मर्ज़ी तो हलाए नबी से फरमाए मुंहिंजा उम्मतियो केरु तव्हांखे रत ई पूई जो प्यालो भरे ॾे ऐं तव्हांखे चवे त राग ॿुधो या ई पूई जो प्यालो पियो अल्लाह जे नबी फरमायो ओ रत ई पूई जो हराम जो प्यालो पीजो पर राग न ॿुधजो राग इन खां वधीक हराम अथव रत ई पूई जे प्याले पीअण सां तव्हांजी दिलि ख़राब थींदी तव्हांजी सिहत ख़राब थींदी पर राग जे ॿुधण सां तव्हांजो ईमान ख़राब थींदो घर घर में राग मौसीकी अगे दोल ईंदा दोलनि मां जान छुटी दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अद्दुनिया सिजनुल मोमिन इश्क में गारी विधी जया कुरान मजीद पढ़बो आहे त अल्लाह जी रहमत वसदी पर तव्हां वांगुरु जो उथ वेह थींदी त उहा रहमत बंदि थी अद्दुनिया सिजनुल मोमिन नबी से फरमायो दुनिया मोमिन जे लाइ जेल खानो आहे जीअं जेली जेल में हूंदो आहे पोइ जेलीअ खे जेल में केॾियूं बि सहूलतूं ॾियोसि काटन ऐं केटी जा कपिड़ा सिबराए मोकिलियोसि गोश्त कबाब फिरायूं तयारु करे मोकिलियोसि सईदा बाजू कावन वारियूं टोपियूं ठाराए करे मोकिलियोसि भला गठ ठाराए करे जेल में मोकिलियोसि पुलिस वारनि खे पैसा ॾेई करे जेल जूं सहूलतूं बि वठी ॾियोसि पर जेलीअ खे हर वक़्त में इहा तमन्ना तड़प ऐं तलब हूंदी आहे त अलाए कॾहिं उहो ज़मानो ईंदो जो जेल मां मुंहिंजी जान छुटंदी जो वञी ॿाराड़ी जी कखाई झूपड़ी में आज़ादी सां ज़िंदगी गुज़ारियां जेल जे सुखनि खां जेल जे हालातुनि खां जेल जे एसिल खां ॿाराड़ी जी कखाई झूपड़ी आज़ादी वारी दाल सां मानी मिले बसरनि सां मानी मिले सुका टुकर मिलनि ॿाराड़ी जी आज़ादी वारी झूपड़ी जेल जे हालातुनि खां 1000 दफ़ा वधीक भली
आया मां जेल वियो आहियां सखर सेंटर जेल, हैदराबाद सेंटर जेल, कराची सेंटर जेल। मता समझो तो बदिजी वियोसि बाबा वाइज़ जे लाइ वियासीं। अॻे वाइज़ थींदा जलसा थींदा। इहो बदमाश कमीनो परवेज़ आयो जेको हाणे दुबई में थुकूं पियो थो खाए, इन वाइज़ बंदि करायो, जलसा बंदि करायो त इहे जेली अञा हरामी थियनि, इहे सुधरनि। न त सखर सेंटर जेल में खोड़ कैदी हुया जंहिंजी असां दस्तार बंदी कराईसीं। 10 साल 15 साल उन्हनि खे सज़ा मिली। चऊं हाणे वेठा हूं वांदा क़ुरान मजीद यादि कयूं। जेल में विया त नमाज़ बि कान ईंदी, पर जेल मां निकिता त क़ुरान जा हाफ़िज़ बणिजी करे निकिता। हैदराबाद सेंटर जेल में यो शेख उमर जहां अमरीकी मारियो अञा ताईं जेल में। असांजो दोस्तो मौली मिठल पितावी उन जलसा कराया। मातली जा असांजा दोस्त हुया, उन्हनि खे वीचारनि खे सज़ा मिली वई। बेडो ई आ जेल मां जो निकिता त क़ुरान जा हाफ़िज़ थी करे निकिता। असांजो अल्लामा अली शेर हैदरी अल्लाह उनजी क़बर ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। 6 महीना खैरपुर सेंटर जेल में विया। जेल मां जो निकिता त क़ुरान जा हाफ़िज़ बणिजी आया। हिकिड़ो शर हुयो दाड़ेल सखर सेंटर जेल में, 50 लख उन ते इनाम हुयो। पर जेल में वाइज़ ॿुधई, जलसा ॿुधई, जेल मां तब्दीली अची वियसि। ॿाहिरि जो निकितो त मथे ते पटको, चेहरे ते नबी साईं जी सुन्नत। ॾहरकी खां हेठि खेचू इन इलाइक़े जो ओॾाई असांजे तबलीग जमात ते पाबंदी हुई। कंहिं मस्जिद में तबलीग जमात खे अचण न ॾींदा हुआ। वीचारनि जा बिस्तरा उछलाए छॾींदा हुआ, लठियूं हणी करे मस्जिद मां ॿाहिरि कढंदा हुआ। पर हिकिड़ो इहो जवान जेल मां सुधरी करे ॿाहिरि आयो मैदान में, ॾहरकी जे इलाइक़े में ऐलान कयईं त बाबा हाणे मुंहिंजो जहिड़ो उन्हनि माण्हुनि सां आहे जेके तबलीग जमात सां विढ़ंदा, मुंहिंजो जहिड़ो उन्हनि सां आहे। इमाम बारगाह में तबलीग जमात वारनि खे राहे, बरेलिन जे मस्जिद में तबलीग जमात खे राहे। केरु कुझु ई न थिए, हिन सां केरु कुझु। मदरसो खोलियो आहे सो वॾो, इन साल जलसो करायो। धाड़ेल माण्हू 50 लख हुन ते इनाम, जेल मां सुधरी निकितो। इहो बेगरत परवेज़ दुआ कयो त इहो लोड़े लोड़े मरे। जेतिरी दीन सां दुश्मनी इन कमीने कई अॻी कब न। हज़ारे न्याणियूं माराए छॾियूं। लाल मस्जिद असां ॾिठीसीं, हुन जा फोटू तस्वीरूं वञी ॾिठासीं त गोलियूं लॻी पयूं मस्जिद। क़ुरान मजीद हदीसुनि जा किताब सड़िया पिया। न्याणियुनि जूं माइरूं अञा ताईं पे थियूं रोन, उन्हनि खे लाश बि कोन मिलिया। गोश्त उन्हनि न्याणियुनि जा ॻरी विया। इन्हनि ज़ुल्म घटि कयो। जेलनि जी दिलि नरम हूंदी आहे। अबे अम्मा खां जुदा, माइटनि खां जुदा, बचनि खां जुदा, थोरी बि उन्हनि खे नसीहत कबी आहे त जल्दी उहे मुतासिर थी वेंदा। वॾा मज़ा लॻा पिया आहिनि जेल में, वॾा पार्क अंदरि, सफ़ाई एॾी आहे जो पन्नो बि तव्हांखे ॾिसण में न। बाज़ारूं लॻी पयूं आहिनि, अंदरि दुकान। कैदी वॾे ठठ सां हुते वेठा आहिनि, सॼो ॾींहुं ढाड़ा ठका। हाणे मथां सम्झो त जेल में मज़ो आहे सो जहिड़ो करे वञूं था जेल में। पाणीअ जे वारे तां जहिड़ो करे जेल में वञणु अज़ाब अथव। ॿारनि जी ॻाल्हि तां जहिड़ो करे जेल में वञणु अज़ाब अथव। घिटीअ तां बने तां जहिड़ो करे जेल में वञणु अज़ाब अथव।
बाक़ी दीन ख़ातिर इस्लाम ख़ातिर नबी से जे ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त जे लाइ सहाबा आल बैत जे नामूस जी हिफ़ाज़त जे लाइ जेल में मुसलमान वञे त पोइ जेल भी मुसलमान जे लाइ जन्नत आहे। याजी मांग अक्षर हुयो तव्हांजे इलाइक़े जो जंहिं हिकिड़े कादियानी खे मारियो अब्दुल क़हार उन जो नालो हो कादियानी जो उन कादियानी खे मारियई। हाणे उन जो भाङे जो मूंखे मिलियो हिते सर जो ॻोठो जलसो चईंसि मां मामो ॾिठो कचहरियूं कई असां हाल अहवाल हाजी मांग कोन कादियानी जेको हुयो अब्दुल क़हार हाजी मांग चवंदो हुयो त ताक़त में मूंखों वधीक कद भी उन जो मूंखों वधीक हो पर जनमला जो मां धक्को हयो मांसि त रत सुकी वियुसि हथ मथे भी न करे सघियो। उन जी ज़ुबान खे मां खंजर सां कटियो त हिन ज़ुबान सां तूं मुंहिंजे महबूब जे ख़िलाफ़ ॻाल्हाई। हाजी मांग चवंदो वरी मां खंजर सां कुहाड़ियुनि सां उन जे हथनि खे कटियुमि त हिननि हथनि सां तूं मुंहिंजे सोने नबी जे ख़िलाफ़ लिखंदे। हाजी मांग चवंदो वरी मां उन जे दिमाग़ खे उन जे मथे खे खंजरनि खे मेजालो ॿाहिरि कढियोमांसि त इन दिमाग़ में तूं मुंहिंजे सोने नबी जे ख़िलाफ़ ग़लति सोची दे। जॾहिं हाजी मांग खैरपुर सेंटर जेल में वियो उन वक़्त में जेल जो सुप्रीडेंट भी सैयद हुयो उन जी घरवारी भी सैयदजादी रात जो निंड में सुती पई ख्वाब में मोहम्मद मुस्तफा जी ज़ियारत नसीब थियसि। पाण फरमायूं अम्मा तुंहिंजे नाने मुस्तफा जो मेहमान जेल में आयो आ पुट जेसि ताईं जेल में हुजे मानी तू पचाए करे मोकिलजांसि। सुबुह जो मुड़ुस खे चई त कहिड़ो बुज़ुर्ग जेल में आयो आ। मुड़ुस चयो बुज़ुर्ग छा जो ही करूंडी जो शर बरोज हाजी मांग कुन जो नालो आ। उन जे चेहरे ते त ॾाढ़ी भी कान्हे का पर उन खे नबी जे इज़त ऐं ख़त्म नबूवत ते गैरत अची वई। हिकिड़े कादियानी खे मारियो अथई सवे आलिम ऐं बुज़ुर्ग उन जी ज़ियारत जे लाइ जेल में पिया अचनि। घरवारी चएसि मुंहिंजे नाने मुस्तफा जो मेहमान आ इन जी मानी मां पचाईंदसि ख़िदमत तूं कंदेसि। सैयद गौस अली शाह साबिक वज़ीर आला अञा ताईं जेरो अथव इहो उन जो वकील हुयो। शाह साहब फरमाए पियो त जज हाजी मांग खे सज़ा ॾिनी ओ जज भी ज़ियारत जे लाइ जेल में आयुसि। जॾहिं उन जज हाजी मांग खे जो ॾिठो त जज रोई ॾिनो चई मौलाना चई शाह साहब मां ज़िंदगी में कंहिं बुज़ुर्ग जे चेहरे में अॻी नूरानियत न ॾिठी आहे जेका नूरानियत हिन जवान जे चेहरे में। उन जज शाह साहब खे चयो त हाणे हाजी मांग ते गवाह कोई न आहे शाहिदी कोई कोन थो ॾे तंहिंजे करे कोर्ट में अची इनकार करे त मां कादियानी न मारियो आहे केस कूड़ो थी वेंदो 3 महीने में आज़ाद कंदो। शाह साहब मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैह खे चयो सही जजन जो वकीलन जो मशवरो ही आ त हाजी मांग ते गवाह कोई ना है शाहिदी कोई कोन थो ॾे जेकर कोर्ट में इनकार करे त केस कूड़ो थी वेंदो 3 महीने में हाजी मांग आज़ाद थी वेंदो। मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैह खैरपुर सेंटर जेल में आया। हाजी मांग के चयूं हाजी साहब वकीलन जो मशवरो ही आ त तव्हांजे मथां शाहिद कोई कोन्हे को तव्हां इनकार कयो त मां कादियानी न मारियो आ केस कूड़ो थी वेंदो तव्हां 3 महीने में आज़ाद थी वेंदो। त हाजी मांग खुदा निकिरी वई चई मौलाना मां छो इनकार कयां मां फांसी जे तख्ते ते भी चौबीस ते हिकिड़े सूअर खे मां मारियो आ मां नबी जे गुस्ताख खे जन्नत में पहुचायो आ। मौलाना मां छो इनकार कयां मां हज कया उमरा कया खैर खैरातू के वजीफा पढ़ियम मन ख्वाब में नबी से जी ज़ियारत थे पर कॾहिं भी मूंखे ज़ियारत न थी
जै वक्त को वठी ने कादियानी के मां मारियो आ खैरपुर जे जेल में कारात खाली ना है जो मोहम्मद मुस्तफा जी ज़ियारत नथी। हाजी मांगे को जने वाला जज जे सामो वियो जज अब्दुल हक आराई के तो कत्ल कयो आ चे हाओ मां उन के कत्ल कयो आ उन जी जुबान भी तो कटी। हाजी मांगे चो हाओ जन जुबान सा मुझे नबी जे खिलाफ गलाई मां जुबान कटी मास मां चो या जुबान कुत्तन के खराबी जेका नबी जे खिलाफ बकवास करे तो उन जे हथन के भी कटियो। आज मांगे चो हाओ छो न मां उन हथन के कटिया जेके मुझे नबी जे खिलाफ लिखन ओए हथ मां बर्दाश्त न कया ओए हथ भी मां कटिया उन जे दिमाग के भी तो फाड़ियो। हाजी मांगे चो हाओ छो न मां इन दिमाग के फाड़ी दो जे दिमाग में मुझे नबी जे खिलाफ जेको सोचे उन दिमाग के फाड़बो। अल्लाह अकबर। हाजी मांगे के जज चो तो के खबर है नजी सजा छा है चई भली फांसी ते मुखे लटकायो मुखे गप्पा गप्पा कयो मां तुझे सामू भी मन्या थो त मां उन जी जुबान भी कटी उन जा हथ भी कटियम उन जे मथे के भी मां फाड़ियो आ छो तो मुझे नबी जो गुस्ताख आ। जज जे अखिन मां पानी वही आयो उन वक्त में कलम लिखई भली मुखे फांसी अची वने भली मुझी नौकरी हली वने मां लानत थू कयां नौकरी ते जो नौकरी कहे है न जवान के फांसी जा। जज उन वक्त में कलम लिखियो त तो जड़ो आशिक रसूल सजी दुनिया में कोने को तू तो भलो कम कयो आज मां तो के बाइज्जत बरी हो गया। जज्जा ही कमीनो साकिब ने सार भी जज होयो बेगरत जय मुमताज कादरी के फांसी दी। इमरान भी फांसी जे लायक बदमाश 400 नबी से जा गुस्ताख अमेरिका से मुआहिदो करे है त मां ये गुस्ताख तो के इज्जत सा जिया या आसिया मसीह लानती माई मां बाइज्जत तोने मोकलिया ये सब गुस्ताख मां तोने मोकली तो के तोहफे में दी। खालिद फैसल एक के गुस्ताख के मारियो वो जेल में थियो ये मुसलमान जज लानत कजे अली नौकरी ते या नौकरी कम करे जो आशिक रसूल के जज सजा दे। पाकिस्तान जे आईन में लिखल है त जेको गुस्ताख रसूल है उन जी सजा मौत ई बेगर ते इंतजार में बैठा त अमेरिका में असा जे ला कौड़ो तोहफो दो सो दुआ कयो त कि नेक साले हुक्मरान अचन कि चंगा मानू अचन बच्चो आ ईमान आ गया असांखे ईमान जी कढ लगा। सतावी मस्जिदूं हिकड़ी रात में शहीद कई हेॾो ज़ुल्म। उहे फोटू त ॾिसो फेसबुक ते ॾिसो त सही कुरान मजीद भी बाहर कढण न ॾिनो कुरान मजीद जी एडी बेहरम मस्जिद जे दीवारुनि ते कुरान जो आयतूं लिखल उनखे किरेननि सां ड्राथो अथनि हेठि। न वॾेरो आयो न सरदार न नवाब न MP न MN न को शीयन जो अॻवान न बरेलिन जो अॻवान वरी भी शाबाश आहे शहीद जे पुट राशिद मामून जेको नौजवान भॼी अचे उते पहुतो SP DC के चए त ज़ालिमो वो होटल वाहन जे विच में ठहियो पियो आहे इस्लाम दीन शेख जो वो हेरा अस्पताल इरिगेशन जे ज़मीन में ठही पई आहे। ई वॾेरनि जगदलनि सरदारनि जा बंगला ठहिया पिया उन्हनि जा वारिसनि मस्जिदूं लावारिसनि तॾहिं था तव्हां ठाहियो।
शहीद जे पुट चयो त असां मस्जिद जा वारिस आहियूं, असां मस्जिद जी हिफ़ाज़त कंदासीं। वरी जज जे साम्हूं सॼी जमायत खे वठी जज खे चई त तो साहब है न एसपीडीसी खे तो हुकुम कयो आहे त मस्जिद शहीद कई। ही जज ॾके पियो, राशिद साहब ॻाल्हि पियो करे त जज ॾके पियो, वात ख़ुश्क थी त भई ॻाल्हाए छा कंदा ही मुला। ॿाहूं ॿधी बीह रही चईं मां त ऑर्डर न कयो, मां छो ऑर्डर कंदुसि त मस्जिदूं ठाहियो। बाक़ी मुंहिंजो हिकिड़ो सुवाल आहे त सरकारी ज़मीन में मस्जिद ठाहे सघिजे थी? राशिद साहब जो वारे वा शहीद जा पुट तूं पंहिंजे पीउ जो हक़ अदा करे छॾियो। जज के एसपीडीसी हज़ारनि जे तादाद में पुलिस बीठी आहे। राशिद साहब जो त मस्जिद ठहंदी सरकारी ज़मीन में आहे, सोलंकी जे ज़मीन में ज़ोरी असां मस्जिद ठाहींदासीं या चांडे जी ज़मीन? मस्जिद ठहंदी सरकारी ज़मीन में आहे। जंहिं स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी अस्पताल सरकारी ज़मीन में ठही सघे थी। भेणा मेहन जो ढक जानवरनि जो ढक भी सरकारी ज़मीन ऐं मस्जिद सरकारी ज़मीन में न हुजे। रियासत जी ज़िम्मेवारी आहे त मुसलमाननि जो को ॻोठ हुजे, शहर हुजे, महलो हुजे, रियासत जी ज़िम्मेवारी आहे त उन्हनि खे मस्जिद ठाराइजो सरकारी ज़मीन में या ॿियनि खां ज़मीन वठी करे तव्हां मुसलमाननि खे मस्जिद ठाराइजो। अरे ज़ालिमो तव्हां त मस्जिदूं न ठारायूं, हिननि ग़रीबनि मिस्कीननि चंदा करे मस्जिदूं ठारायूं आहिनि, तव्हां उहे ठाहियो पिया। अंग्रेज खे ज़रूरत न थी 150 साल पुरानी मस्जिद ही, काफ़र हो उनखे ज़रूरत न थी जो या मस्जिद ठाहे। तव्हां काफ़रनि खां वधीक हरामी चइबो जो मुसलमान थी करे मस्जिदूं ठाहियो पिया। इंशाअल्लाह उहे मस्जिदूं ठहंदियूं, उन्हनि जो तक़दुस बहाल थींदो। मस्जिदनि जी हिफ़ाज़त तव्हांखे करणी, ख़त्मे नबूवत जी हिफ़ाज़त तव्हांखे करणी आहे, सहाबा आल बैत जे नामूस जी हिफ़ाज़त तव्हांखे करणी आहे, ॿियो कोई कोन अथव। अॼु वाइदो कयो त मौलाना फज़ल रहमान जे तरफ़ां जॾहिं बि सॾु थींदो त असां मथनि सां कफ़न ॿधी करे इंशाअल्लाह आलमनि जो साथ ॾियो, कुछ सुधरो सोलंकी। हज़ारे माण्हुनि जा घर ठही, हिते भी नोटिस ॾेई विया आहिनि वाहन ते जेके ग़रीब वेठा। ज़िंदगी में ग़रीब हिकु दफ़ो घर ठाहींदो या बार बार घर? भला तव्हां घर ठाहियो था त हिननि ग़रीबनि खे भला ॿी जाते घर ठाहे ॾियो, या पैसा ॾियो हिननि खे त हरी सर्दी में जो घर ठाहिनि त ही वञनि ग़रीब खे। लाड़काणे में वाहन जे कप ते जेके घर आहिनि, हिकिड़ो घर बि न ठातो अथनि, छो त हुते राशिद ऐं नासिर ॿई था अची पहुचनि। उहे ॿई यकदमि पहुची था वञनि ऐं अवाम जो साथ आहे उन्हनि सां। चवंदा ख़बरदार का ग़रीब जे घर जी हिकिड़ी सिर तव्हां ठाती आहे त तव्हांजो मथो चिथींदासीं। पर हिननि ग़रीबनि खे ज़मीन वठी अहिड़ा घर ठाहे ॾियो, एतिरो मुआविज़ो ॾियोनि, पोइ तव्हांखे असां घर ठहंदा। भला सखर में कोन आहे, असांजे पासे ॾे नोटिस ॾेई विया, इंडिया की ठरीवा में ग़रीबनि जा घर ठाहे विया, दुकान ठाहे विया। जंहिं वटि वञूं जेके असांजा मिनिस्टर वेठा, जंहिंजे आॾो असां नाच कंदा हुआसीं, जंहिं ॾे वञूं चऊं बाबा कोर्ट जो कानून आहे, असां कोर्ट खे छा कयूं? अरे ज़ालिमो हुते कोर्ट कान्हे, लाड़काणे। मां तव्हां खां पुछां थो, इहे असां सां सचा थियनि त असांजा घर ठहंदा?
असां भी आलमन सां सच्चा न हज़रत हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैहि फरमाइंदो त ज़ालिमन को वधीक मुंहिंजी मज़लूमन ते कावड़ा छा हज़रत हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैहि फरमाइंदो त ज़ालिमन खां वधीक मुंहिंजी मज़लूमन ते कावड़ा त हिननि सां हेॾो ज़ुल्म थो थिए हेॾियूं हिननि सां ज़्यादतियूं थींदियूं पोइ बि ज़ालिमन जे ख़िलाफ़ उथनि नथा उलमा जो साथ नथा ॾियनि तंहिंजे करे मज़लूम ज़ालिमन खां वधीक चइबा सही थो चवां या ग़लति त पहिरें नंबर ते त लठियूं तव्हांखे आणी जो ज़ालिमन जो साथ था हिन रोड खे घणा साल थिया आहिनि जो कोन ठहियो इंसान रहन था हिते कोन था रहन ये हेॾे जेके बि बिराजे ग़रीबन मिस्किनन सोलंग जा ॻोठ को रोड आहे असां त हेॾे विया आहियूं वाइज़न में जलसन में जंहिं बि सोलंगी जे ॻोठ में असीं विया आहियूं किथे बि को रोड कोन्हे होॾे कच्चे में तव्हां विया हो मिठियाणीअ खां पहिरियों जतोइन जा जेके सूअरनि जा चिराग उस ताईं रोड आहे आरसी सूअरनि जी अहमियत अथनि असां सूअरनि खे ॾिसण वञूं फागनि खे ॾिसण वञूं त असांजी गाॾीअ खे लोॾो न अचे हीअ बि नौशहर फिरोज़ में असांखे जानवरनि जेतिरी बि अहमियत नथा ॾियनि पर लठियूं त पहिरें नंबर ते तव्हां सोलंगिन खे हणो जो वरी बि साथ हुननि जो वरी बि उलमा जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदा उलमा जे ख़िलाफ़ बकवास बाबा आलमन खे न ॻाल्हायो अल उलमा वरसतुल अंबिया आलम 1.25 लाख नबियनि जा वारिस अथव 1.25 लाख नबियनि जा वारिस अथव जेतिरो सहाबा खे गारियूं ॾियण में गुनाह अथव एतिरो आलमन खे बि गारियूं ॾियण में गुनाह अथव सहाबा जी गिला करण जाइज़ आलम त नबीअ जा वारिस आहिनि पोइ हिननि जी गिला जाइज़ कुरान मजीद में अल्लाह से फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौका सौतिन नबी ओ ईमान वारो जिथे मुंहिंजो सोनो नबी वेठो हुजे उते पंहिंजे आवाज़नि खे बुलंद न कयो शोर न कयो गोड़ न कयो बेदबी थी पवंदी ज़िंदगी जा अमल चट थी वेंदव वला तजहरू लहू बिलक़ौल कजहर बाज़िकुम लिबाज़ जे हिक ॿिए सां ॾाढा ॻाल्हाईंदा हो इएं न ॻाल्हाइजो अंतबत आमालुकुम अमल चट थी वेंदा सवाल थो पए हिन वक़्त त नबी साईं हिते मौजूद न आहे बाबा नबी साईं हिते त मौजूद न आहे हिन वक्त नबियनि जा वारिस आलिम आहिनि फतावा जा किताब ॾिसो तफसीर मारिफुल क़ुरान वञी ॾिसो इन आयत जे तफसीर में लिखियो पियो अथव त जेकॾहिं हक़ जो आलिम वेठो हुजे त हुन जे साम्हूं वॾे आवाज़ सां न ॻाल्हाइजो छो त इहो नबी जो वारिस आहे जीअं हिक ॿिए सां ॾाढा ॻाल्हाईंदा हो ईअं को आलिम को बुज़ुर्ग को हक़ वारो वेठो हुजे ईअं ॾाढा न ॻाल्हाइजो हिक ॿिए खे गारियूं न ॾिजो बेदबी थी पवंदी ज़िंदगी जा अमल चट थी वेंदा इन्नल्लज़ीना युनादूनक मिन वराइल हुजुरात अक्सरुहुम ला याकिलून बहराणी जा बदू जाहिल पोइ नबी साईं जे घर जे ॿाहिरां अची बीठा पोइ दरवाज़ो खड़काए चल जा उखरुज अलैना या मोहम्मद ओ मोहम्मद ॿाहिरि निकिरी आ सॾ पिया दीवार जे ॿाहिरि अल्लाह साईं वमा अक्सरुहुम ला याकिलून अक्सर बेअकुलहा
उन्हनि खे सम्झ कान हुई त अल्लाह जे नबी जो अदब कीअं थींदो आहे। अल्लाह से फमवलउ अन्नहुम सबरू हत्ता तखरुज इलैहिम। ओ मुंहिंजा महबूब जेकॾहिं सब्र कन्हा इंतजार कन्हा तू पाण पंहिंजे मर्ज़ी सां ॿाहिरि निकिरी अची हा पोइ पंहिंजो मसलो तोखे बयान करे ॿुधाइनि हा त लहो खैरुल लहुम इहो इन्हनि जे लाइ भलो लकान खैरुल लहुम इहो इन्हनि जे लाइ भलो। सवाल थो पेड हिन वक़्तु नबी साईं त मौजूद कोन्हे को हिन वक़्तु नबी साईं जा वारिस आलिम आहिनि। उलमा खां पुछी ॾिसो फतावा जा किताब ॾिसो कुरान मजीद जा तफसीर ॾिसो। को आलिम जेकर घर में वेठो आहे को आलिम निंड में सुधो पियो आहे हक़ वारो आलिम तव्हांखे इजाज़त न आहे जो दरवाज़ो खड़कायो तव्हांखे इजाज़त न आहे जो दर ते बीही करे उन आलिम खे सॾु कयो त ॿाहिरि निकिरी आहे इंतज़ार कयो पाण अचे। सूबेदार जो दरवाज़ो तव्हां खड़काए सघो था उनजे दरवाज़े खे लठियूं हणी करे जगायो असांजो ही मसलो आहे छो त हुनखे पघार तव्हांजे पघर जी थी मिले ऐं तव्हांजे ख़िदमत जी हुनखे पघार थी मिले उहो तव्हांजो नौकर आहे मुलाज़िम आहे। डीएसपी हुजे उनजे दरवाज़े खे तव्हां लठियूं हणी करे जगायो। एसपी हुजे उनजे दरवाज़े खे लठियूं हणी करे तव्हां उनखे जगाए सघो था। डीसी हुजे एमपी एमएलए हुजे मिनिस्टर हुजे उनजे दरवाज़े खे लठियूं हणी करे जगायो ॿाहिरि निकिरी असांजो मसलो आहे। पर आलिम जे घर सुधो पियो हुजे आलिम घर में वेठो हुजे तव्हांखे इजाज़त न आहे जो उनखे सॾु कयो त मौलवी जोगी ॿाहिरि निकिरी आहे मौलवी फलाना ॿाहिरि निकिरी आहे सब्र कयो इंतज़ार कयो पाण अचे जो त नबी जो वारिस असां त थोरी ॿोली सदा में देरि कई त सॼी जमायत न वॾी छॾींदा न नंढी छॾींदा पेट भरियल आहे हराम जी पघार था खाइनि निमाज़ पढ़नि अचनि सॼी जमायत कौड़ी सही तो चवां सो बाबा हिननि जी इज़त कयो। हिन वक़्तु साईं अमरोटी कोन ईंदा वॾा साईं आले जी वारा वॾा कोन ईंदा साईं ॿेर वारा वॾा कोन ईंदा हिन वक़्तु इहे ई आहिनि। अहिड़ा त विया हलिया शहीद डॉक्टर साहिब वियो हलियो मेखो साहिब वियो हलियो धरंद साहिब वियो हलियो मौलाना गबोल साहिब वियो हलियो। हाणे असां जहिड़ा जहिड़ा अंतर आहिनि भला दीन जी ॻाल्हि कनि था इन्हनि जो ख़्यालु कयो क़दुरु कयो इन्हनि जो सुभाणे असां बि हलिया वेंदासीं मोह बि नसीब कोन थींदो। आलमनि जा जनाज़ा के ईअं आहिनि लखे माण्हू था अचनि जनाज़नि में आलमनि खे ॾिसी वठो ज़ियारत करे वठो मथां सुभाणे मोह बि नसीब न थींदो। क़दुरु कयो इन्हनि आलमनि जो सभु हज़म कयो त इंशाअल्लाह साथ उलमा जो ॾींदासीं। हिन इलाइक़े जी जमायत तौहीद में मशहूर आहे हाले जी जमायत अमरोटी जमायत ॿेर वारनि जी जमायत ही सॼी इलेक्शन में वरी हिकिड़ो बि वोट नथो अलाए कहिड़ो नांग थो खाए तव्हां अॼु हज़म कयो त इंशाअल्लाह हिन इलेक्शन ज़िमनी इलेक्शन थिए या वॾी इलेक्शन थिए साथ उलमा जो भली मोली सदाम बीहे भली को गरीब मिस्किन हारी सोलंगी बीहे असां हिन खे न ॾिसूं असां निशान किताब खे ॾिसंदा सही तो चवां किताब खे ॾिसो इहो किताब इंशाअल्लाह आलमनि जो निशान आहे असां हिन किताब खे वोट ॾियूं दुआऊं बि घुरो अल्लाह ताला उलमा जी हिन तहरीक खे कामयाब करे जॾहिं बि सॾु थिए त वाइदो कयो त इंशाअल्लाह वेंदासीं सम्झ असांजी नियत ई आहे असां ख़त्म नबूअ जी हिफ़ाज़त जे लाइ असां साहब आल बैत जे नामूस जी हिफ़ाज़त जे लाइ असां मसाजिद मदारिस जी हिफ़ाज़त जे लाइ ऐं हिन वक़्तु जिहाद इहो अथव किलेशन जो राइफल जो बमनि जो जिहाद कोन्हे
उनमें त रूस शिकिस्त खाधी। अमेरिका भी दुनिया में सुपर ताकतूं ॿ हूंदियूं, रूस अमेरिका, पर रूस के भी शिकिस्त इन्हनि देवबंदी मौलवियुनि ॾिनी, अमेरिका के भी शिकिस्त इन्हनि देवबंदी मौलवियुनि ॾिनी। इंशाअल्लाह हिते जेके अमेरिका जा पिठू ऐं ग़ुलाम रहनि था, इहे भी ज़लील हिननि देवबंदी मौलवियुनि जे हथां थींदा। हाणे त पीपी वारा भी चवंदा त असांजो इमाम मौलाना फज़ल, लीगी भी चवंदा त असांजो इमाम मौलाना। यार जमायतुनि पंहिंजो अॻुवान इमाम मौलाना खे मञियो आहे त असांजो इमाम इहो। मौलवीअ खे आॾो कंदव त बचंदव, जेकर मौलवी पोइते थियो त पोइ जनाज़ो आॾो हूंदो था। सही तो चवां या ग़लति? त जेकर आलमनि खे अॻुवान कयो, आलमनि खे आॾो कयो। नमाज पढ़ो 5 वक्त। ये गोठ में जेको शादी थिए थी, अकीका चंदा, ये दोल धमचर नाच गाना, बाबा ये असां वटि जाइज़ ना। समझ? कंहिंखे पुट ॼमे त आलम घुरायो, न त ख़्वान घुरायो। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह भी ख़ुशि थींदो, अल्लाह जो रसूल भी ख़ुशि थींदो। शादी थी त शादियुनि ते भी आलम घुरायो। इन्नमल मोमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत कुलूबुहुम। कुरान तो फरमा जॾहिं मोमिन जाॾो अल्लाह जो ज़िक्र थींदो आहे, रब जी हिकिड़ाई ऐं तौहीद बयान थींदी आहे, त मोमिन जे दिल में अल्लाह जो ख़ौफ़ अची वेंदो आहे। वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना। जॾहिं मोमिन जे आॾो क़ुरान पढ़ियो वेंदो आहे त मोमिन जो ईमान वधी वेंदो आहे। जीअं पोख पाणीअ सां साई थींदी आहे, ईअं मुस्लमान जो ईमान क़ुरान जे ॿुधण सां साओ थी वेंदो आहे। इन्हनि वइज़नि जलसनि सां ईमान साओ थी वेंदो। शुक्र कजो यो मौलवी सदाम ऐं हिन जो पीउ ज़िंदान जो महीने ॿे महीने 15 ते जलसा कराईंदा। ये मरी विया त पोइ ख़बर पवंदी। हाली त हिननि खे मेगा ई ताना था ॾियो त जलसा कराए असांजो चखो चंदो वठी पैसा था खाइनि, पर ही वञनि हलिया त पोइ ख़बर पवंदी। शुक्र कजो हाल में अचनि था जो असांजो ईमान बचो पियो आहे। माण्हू दीनी किताब किथे था पढ़नि, हदीस त कोन था पढ़नि, पर क़ुरान जो तर्जुमो भी कोन। हिकिड़ो वॾेरो हुयो, पोइ रमज़ान में मौली साहब जी कई दावत इफ्तारी। मौली साहब पटको पाए अचे हुनजे कमरे में वेठो, पकोड़ा समोसा कुछ फ्रूट पियो। पर मौली साहब खे हूंदी आहे मगरिब जी नमाज़ पढ़ाइणी, तो कुछ समोसा, कुछ एक पकोड़ो, कुछ फ्रूट खाधई, मानीअ जा बगिरा खाधई, यकदम भगो। छो त जमायत भी नाराज़ हूंदी आहे। थोड़ी मौलवीअ देर कई, ख़ुदा जी कुदरत उन कमरे में के पैसा पिया वॾेरे जा, उहे चोरी थी। वॾेरे हुनजी ज़ाल खे शक पियो त पक मौलवीअ पैसा खया। मानीअ जा भी बगिरा खाधई, फ्रूट भी कोन खाधई, समोसा भी कोन खाधई, यकदम पैसा खणी करे भॼी वियो। वरी चई भी न पिया सघनि मौलवीअ खे छा थी। सॼो साल इन बदगुमानी, मौलवी चोर। वरी आईंदी साल रमज़ान आयो, वॾेरे खे घरवारी चयो त मौलवी आहे त चोर, पर ॿियो कहिड़ो मौलवी आहे, इन खे ई वठी आहे दुआ जे लाइ। भला गुनाह हुनखे थींदो, असांखे सवाब थींदो। वरी वॾेरो आयो, मौलवी साहब खे चईं हलो इफ्तारी कयो। मौलवी साहब आयो पटको पाए इफ्तारी जे लाइ, तो उन वॾेरे मौलवी साहब खे चयोसीं पर साल हिन कमरे में मुंहिंजा पैसा चोरी थी विया, असांजो शक आहे तव्हां में। तव्हां खया हुजनि त ॿुधायो, असां तव्हांखे माफ़ कयोसीं। त मौलवी साहब जे अखियुनि में पाणी अची वियो, चयो हाओ पैसा मां खया आहिनि, पर इहो क़ुरान मजीद ताक़त पियो आयो लाहे आहे। वॾेरे क़ुरान मजीद लाथो। मौलवी साहब जिसने के खोली
कुरान मजीद खे जो वडेरे खोलियो तो ये सब पैसा कुरान में पिया तो मौलवी साहब चयो वाकई ते पैसा पिया पर मां त तव्हां में चङो गुमाल पो कयां त ई ज़ाल मुर्स नेक रोज़ानो सुबुह शाम कुरान मजीद जो दौर कंदा हूंदा सुमाओ ये पैसा खणी कुरान मजीद में रखिया तो पाण ही सुबुह जो दौर कंदा तो पैसा इन्हनि खे मिलंदा पर है फुज तुझे मथा तो त सॼो साल कुरान मजीद जो दौर न कयो आहे पर तुंहिंजी घरवारी भी कुरान मजीद जो दौर न कयो आहे हाणे चोर मां या चोर तव्हां कुरान जा चोर निमाज़ जा चोर हो सॼो साल गुज़री थो वञे त कुरान मजीद खे खोलियूं न मर्द तो खोले न माई थी खोले पोइ घर में बरकत अचे की न इन्नल्लज़ी लैस फी जौफिल कुरान कल बैतिल खरब नबी से फरमायो जा सीने में जा पेट में जा घर में जा उताक में जा दुकान में कुरान न आहे यो वेरान जाया ऐं वेरान जाते जिन ईंदा शैतान ईंदा मलाइक तो उते कोन ईंदा असांजे घर में मलाइक भॼी विया हाणे रात ॾींहुं असांजे घर में जिन शैतान वेठा आहिनि छो त क़ुरान जो दौर कोन्हे निमाज़ कान्हे का हया ऐं पर्दो बि कोन्हे हाणे हिते त मलाइक कोन ईंदा जिथे माइन जो मथो उघाड़ो हिते ईंदा जिते सॼो ॾींहुं राग पियो हले हिते मलाइक ईंदा छा कुरान जी तिलावत आई कान मलाइक भॼाए छॾियासीं असां ॻोठ मों हाणे रात ॾींहुं असांजे घर में जिन शैतान वेठा उन्हनि जो कमु छा आहे रुॻो जहिड़ो किरोध भन भाइर भेनरूं विढ़िया पिया आहिनि ज़ाल मुड़ुस विढ़िया पिया आहिनि पुट पीउ मां सां विढ़ियो पियो आहे सौट मासा त मारोट पुफाट कात कुहाड़ा खई वेठा बेबरकती लख भी कख थी विया सोन भी मिट्टी थी जेतिरो पैसो घणो थो अचे एतिरी परेशानी वधी आहे या कोन्हे सो बाबा टाइम कढंदा कयो अधु भेनरुनि खे चई छॾियो त 24 कलाकनि में हिकिड़ो कलाक कढनि हिकिड़ो कलाक कुझु दौर ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कुझु दुरूद कुझु तौबा इस्तिग़फार सॼो ॾींहुं वांदियूं वेठियूं आहिनि निभागियूं करमल करे घर में करमल करे घर में रुगो गिला चुगलियूं घर बर्बाद इन्हनि माइन करे छॾिया सही तो चवां या ग़लति सो डॉक्टराणी बनाइण जी ज़रूरत कान्हे का असां सोलंग या मास्तराणियूं थियनि असांजूं या नाज़मियाणियूं थियनि या नर्सूं थियनि इहा ज़रूरत कान्हे का हरूभरू तव्हांखे शौक़ु आहे साईं ॿिए वारा फरमाईंदा हा त पंहिंजी न्याणीअ खे खणी दाई कयो छा न्याणीअ खे दाई कयो पाड़े में का गरीब का मिस्कीन का औरत उनजो व्यम कराए उनजी ख़िदमत करे अलाह अजुर ॾींदुसि आहे या न हज़रत उमर फारूक रात जो चौकी धोजे चौकी नींदे नींदे ॾिठई त हिकिड़ो ॿाराड़ी जो बदू परेशान वेठो आहे हज़रत उमर फरमायो अदा ख़ैर त आहे परेशान आहे चईंसि न पैसो न पाई न दवा न दाई का शइ कान्हे का घरवारी खे वज़ा हमल जी तकलीफ़ आहे ॿार ॼमण जा सूर हल हज़रत उमर फरमायो घबरा न असां बंदोबस्त कयूं था भॼंदो आयो जवान घर पंहिंजे घरवारी उम्मे कलसूम खे जो उम्मे कलसूम शहज़ादी जल्दी कर और सामान सड़ो कर एक गरीब मिस्कीन औरत जो हली दाए पो कर अल्लाह राज़ी थी पो 22.5 लख मुरब्बा मेल जे हुक्मरान जी घरवारी हिकिड़े गरीब मिस्कीन ॿाराड़ी जे बदू जे घर में दाए पे जे लाई आ हज़रत उमर ॿार उन ॿाराड़ी जे बदू सां वेठो आ हज़रत उमर फरमाइतो अदा ॾे हवाल उमर जी हुकूमत कीअं आहे चए थो साईं उमर आ
साढ़ा 22 लख मुरबा मेल जो हाकिमा 25 लख मुरबा मेल ते उमर जे दुर जो रोबा ये गालियों पयूं हलन था अंदर आवाज आयो बुशरा लक या अमीरल मोमिनीन फइन्न लिअखीक वलदा ओ अमीरल मोमिनीन पंहिंजे भाउ खे मुबारक दे जो उन जे घर में बचड़ो पैदा थियो पुटड़ो पैदा थियो तो उन ॿाराणी जी बदू को दान निकिरी वई अंत अमीरुल मोमिनीन तू अमीरुल मोमिनीन हज़रत उमर फरमायो मां अमीरुल मोमिनीन आया सय्यदुल कौम खादिम मां नबी से जे उम्मत जो नौकर आया अज मुबारक दे जो तुझी खिदमत जे करे रब मुखों राज़ी थी रूबरू तव्हांखे शौक़ु आहे असांजी माई असांजी न्याणी डॉक्टराणी थी त खणी उनखे दाई कयो सही थो चवां या ग़लति भला ही जेके डॉक्टराणी थी वञे ऑपरेशन पाण कंदी भली पुछा करे ॾिसो ऑपरेशन पाण न कंदी हुते डॉक्टर बीठा हूंदा नशे जूं सुयूं उहे हणनि वढ टुक सभु उहे कनि मायूं थियूं ऑपरेशन हिकिड़ी बि डॉक्टराणी ज़िले नौशहर फिरोज में ॾेखारियो जेका डिलीवरी उहा अकेली पाण कराईंदी हुई जंहिं वक़्त खां वठी डॉक्टराणियूं पैदा थियूं आहिनि त रुॻो ऑपरेशन हिते जेके मुंहिंजी उमिरि जा वेठा हो ॿुधायो तव्हां के दाईअ ॼणायो हो या डॉक्टराणी मां त पंहिंजी दाई ॾिठी जंहिं मूंखे ॼणायो मूंखे भाकुर पाईंदी ॾाढी चुमियूं ॾींदी चवंदी पुट मां बि तुंहिंजी अम्मा आहियां जीअं अम्मा तोखे पालियो मां बि तोखे ईअं पालियो असांखे बि ॾाढो वणंदी मूमल नालो हुओसि हुनजो वॾी ख़िदमत कंदियूं वीचारियूं हे दायूं हिते त उते सभु नौकराणियूं रखियूं अथनि लटा बि रत बि उहे थियूं धोनि जेको गंदगी आहे सफ़ाई आहे सभु उहो थी वञे डॉक्टरियूं त बूथड़ा ॿधी हल भला डॉक्टराणी था कयो या मास्तरियाणी तो मकसद छा है पैसो न पैसे जी नीयत सां डॉक्टराणी था कयो मास्तरियाणी भी पैसे जी नीयत सां था कयो तो पैसो ईंदो नी मां तव्हां खां पुछां थो इहो पैसो औरतूं घर में कमाए नथियूं सघनि हया में पर्दे भर तो भरे न रलियूं से बन लटा से बन टोपियूं ठाहिनि अगठ ठाहिनि सूटर ठाहिनि हिकिड़ी रली जी क़ीमत घणी आहे हाँ मुझो दोस्त कराची जो चईं मूंखे रलियूं खपनि पुटनि जी शादी कराइणी आहे सो हिकिड़ो ॻोठ हुयो हेॾां चनारी जे पासे ॾे दोस्त हुया उहे रलियूं भलियूं ठाहींदा आहिनि मां चयो हिकु रली जी घणी क़ीमत आहे चवंदे घटि में घटि 25,000 सो बि तव्हां सां रियात न त 30,000 40,000 रली 3 रलियुनि जा हिकिड़े महीने में ठाहियूं 3 रलियूं 75,000 चइनि माइनि गॾिजी करे ठाहियूं हिकिड़ो वॻो जेको मायूं सिबनि थियूं उनजी सिलाई घणी भई असांजा ई लटा जेके आहिनि सिंधी सलेमी हिननि जी 1000 रुपया सिलाई त माइनि जे जेके लटा आहिनि उहे त अञा महांगा आहे या भला दर्ज को कमु कनि लटा सिबनि सॼो घर हलाइनि थियूं मायूं हिनखे वांदो न रखो वांदो वेहंदियूं त गिला कनि सही तो चवां या ग़लति वांदियूं हूंदियूं त पोइ घर में मज़ो न ईंदो पोइ कोटोलो हुते वेठो आहे कोटोलो हुते वेठो आहे कोटोलो हुते वेठो आहे घर बर्बाद कर हुनर नथियूं कनि लटा नथियूं सिबनि रलियूं नथियूं सिबनि त मेहियूं वठी ॾियो हिकिड़ी हिकिड़ी मेह वठी ॾियो हिकिड़ी माईअ खे बसि सुक हूंदी मेह पलाल ऐं बोह घर में रखी ॾियो बसि मुड़ुसु चवेसि त अधु बि तुंहिंजो आहे सॼो बि तुंहिंजो आहे खीर खाई खपाई मां पैसा कोन वठंदोसि इंशाल्लाह मेह वठी ॾिनव सॼो ॾींहुं सुक मेह जो कमु एॾो ॾुखियो आहे
मां हाणे हिकिड़ी मेह वरिती, ॿ घर वारियूं ॾाढो मसरूफ़ लॻी पयूं, सॼो ॾींहुं मेह जो कमु खुटंदो ई कोन्हे। वरी हाणे सियारे में मेह खे वेंजारियूं, असांखे बि ख़बर ई न, नवां माण्हू। हिकिड़ी माई अचे शैम्पू हयसि मेह खे, ॿी वरी बुर्श सां धोतुसि, टाकीअ जो पाणी वीचारी उते जो उते किरी। मां चयो हाणे भलो थी, तव्हांजी बि जान छुटी असांजी। तव्हां त ॿाहिराड़ी जा माण्हू हो, मालवंदू माण्हू हो, तव्हांजो तजुर्बो आहे। सो इन्हनि खे मेयूं ढगियूं वठी ॾियो, इनशाला मसरूफ़ रहंदी। बसि 5 वक़्त निमाज़ पढ़नि, इहो हिकिड़ो कलाकु घर में कढनि क़ुर जे दौर जे लाइ, ज़िक्र जे लाइ, तौबा इस्तिग़फ़ार जे लाइ, इनशाला घर जन्नत बणिजी वेंदा। हिकिड़ो नात चवंदो अलियाबा आशिक़, हिकिड़ी नात चवंदो हुयो चांडे साहिब जी, पोइ दुआ था घुरूं, दुआ खां अॻु में न वञो, ऐं हिननि जी ख़िदमत बि कयो। अल्लाह ताला तव्हांखे सवाब ॾे।